मुंहिंजो मां मीर मोहम्मद सचल बुर्रो जी रिपोर्ट मुताबिक़ मज़लूम औरत नूर जहान ख़ातून पंहिंजे पीउ गुलाम मोहम्मद मेमून सां गॾिजी प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे चयो आहे त 20 साल थी विया आहिनि मुंहिंजी शादी खे। मुंहिंजो मुड़ुसु शफ़ीक़ रहमान कोरी ऐं उनजी माउ जेका मुंहिंजी ससु आहे मुस्मात सदोरा ॿई गॾिजी तक़रीबन हर रोज़ मूंखे औलाद न थियण था ज़हनी ऐं जिस्मानी तशदुद कंदा रहनि था। हुन वधीक ॿुधायो त गुज़िरियल ॾींहुं मुंहिंजो मुड़ुसु पंहिंजे माउ जे चवण ते मूंखे मारकुट करे मुंहिंजी बांह भञी छॾी आहे ऐं मुंहिंजे सॼे जिस्म ते सख़्त तशदुद जा निशान पिणु मौजूदु आहिनि। जॾहिं त सख़्त तशदुद बैदि मूंखे साह खणण में सख़्त तकलीफ़ थी रही आहे, जंहिंजो मुआइनो पिणु डॉक्टरनि खां करायो आहे। इलाज हलंदड़ आहे। मुंहिंजी जान खे ख़तरो आहे। अगरि मूंखे कुझु बि थियो त उनजो ज़िम्मेवार मुंहिंजो मुड़ुसु शफ़ीक़ रहमान कोरी ऐं उनजी माउ मुस्मात सदोरा खे सम्झियो वञे। मुतासिर औरत वधीक इल्ज़ाम मढ़ंदे चयो त मुंहिंजो मुड़ुसु मूंखे तशदुद करण बैदि असांजे घर भरिसां वहंदड़ दादू केनाल में लोढ़ण जी कोशिश कई, जितां मां रड़ियूं करे पंहिंजी जान बचाए पंहिंजे पीउ जे घर डोकरी जे डेरा ॻोठ में पहुती आहियां। मुतासिर औरत पंहिंजे पीउ सां गॾु एहतजाज कंदे DIG ऐं SSP लाड़काणो समेत DSP ऐं SHO डोकरी खां मुतालबो कयो आहे त जवाबदार खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे खेनि इंसाफ़ फ़राहम कयो वञे ऐं जवाबदार मूंखे धमकियूं ॾेई रहियो आहे। मुंहिंजी जान खे ख़तरो आहे, तहफ़ुज़ ॾिनो वञे।